लगड़ बगड़ हाँ ये थी वहाँ ॿुधंदा ना लगड़ बगड़ हे थींदो थी लगड़ बगड़ हे वॾा छिता हूंदा थी गो मांस पटे वञनि बचा आहिनि हे त वो जेके माना ये माण्हू सही। उहे खाईंदा आहिनि लगड़ बगड़ खाई दवा ओ ये थी उर्दू इंग्लिश में आई हाय ना चवंदा न पर हूं सिंधी में लगड़ बगड़ थी हे साईं शुतुरमुर्ग दुनिया जो वॾे में वॾो पखी जंहिंखे चवंदा आहिनि हे साईं खोसो साहब आहे जेको हिननि जो ख्यालु करे थो ध्यानु करे थो खोसो साहब भाव नथो थिए भाई वाह वाह नालो छा हीरा तुंहिंजो भूरो साईं भूरे खे ॾिसो माशाअल्लाह असांजी सिंधड़ी में साईं अरे कन खे त चक न पाए अरे बाबा वाह वाह साईं ये ॾिसो बस साईं हलदे हलदे पहुची वियासीं सिम्बा किंगडम बस साईं तव्हांजी दुआ सां गेट खुली आहे पहुची वियासीं सिम्बा किंगडम असां सां गॾु साईं एहसान भुट्टो प्लस सेठ शफ़क़त बस साईं सभिनी खां अॻ में हाजियां कई असांजी गॾु ऐं हुन पासे ॾे साईं शेर ॿेर आहिनि 6-7 आहिनि उहे रड़ियूं थो करे पियो साईं हा हे किनोर उहे आहिनि न हे हिरी वेंदा आहिनि हे साईं किनोर हा इहे उहे पाण वारा ॻेरा आहिनि न फीसेंट भी अच्छा से हा फीजंड तोता जफर के अमेरिका में अड़ो थी हां ओ नीरो तोतो अच्छे सा गना अच्छो जेको पियो आहे न हे खाली पियो त नाली पोइ हिनखे भला ढकींदा न आहियो छा भला या सब कथा नवेला या हे साईं या सजो कारो गोश्त ज़बान तारी अखियूं हे साईं मगरमच्छ लाइफ में साईं पहिरियों बि ॾिठो आहे पर एतिरो वेझो कोन ॾिठो आहे साईं हिकिड़ो भाॻू 4-5 किलो गोश्त खाए फटा तने लाइ था ए छा तने पाण में विढ़दा हूंदा न हे बतवारो रिच अच्छो है ना शाला गिगरो आहे लगड़ बगड़ हा इहे थी हूअं ॿुधंदा न लगड़ बगड़ हे थींदो थी लगड़ बगड़ हे वॾा छिता हूंदा थी गो मांस पटे वञनि बचा आहिनि हे त वो जेके माना हे माण्हू साईं उहे खाईंदा आहिनि लगड़ बगड़ खाई दवा ओ ये थी थी उर्दू इंग्लिश में आई हाय ना चवंदा न पर हूं सिंधी में लगड़ बगड़ थी हे साईं ज़िंदगी में पहिरियों दफ़ो लगड़ बगड़ ॿुधंदा हुआसीं जेको ॾिठासीं अखियुनि सां हे अथव साईं लगड़ बगड़ अने वो अॻियां मुंडी वारो हिसो मथे अथसि बाक़ी पोयां ॾाढो हेठों लटकियल अथसि पुछारो पासो हे ॾिसो वाह वाह छा त नज़ारो आहे लगड़ बगड़ बचा ने त शेर बाबा शेर थींदो हले हे साईं शुतुरमुर्ग दुनिया जो वॾे में वॾो पखी जंहिंखे चवंदा आहिनि न पखियुनि जो न वेही करे भॼन मिसाल पखियुनि में शुमार आहे शुमार आहे पर हे उॾंदो न आहे तेज़ भैदो आहे उॾंदो न आहे हा माशाल्लाह है ना मेहनत करे पलियल भला आहिनि माशाल्लाह बाहर कढंदा अच्छा हा इहो ॿाहिरि हो डॉगी साईं अमेरिका में बि असां वटि अहिड़ो आहे तव्हांखे ॾेखारियो गोल्डन अड़े बोलियूं बाक़ी झूठा थियूं बोलनि जा मज़ा थी हाणे शफ़क़त ओ ॾिस न दरी ते कीअं वेठो आहे मज़ा लॻा पिया आहिनि भोली जा पई पिंग ते लुॾे हिन में चर्बी तमामु घटि चर्बी त न माना कोलेस्ट्रॉल अथई कोन ऐं प्लस में हिन जो जेके पर आहिनि न हे खंभ इन मां पर्स ठहनि शयूं ठहनि केॾो न हो अथसि
आगे भाषा जेके पखो न पोइ झले बेंदा हिन जा पर मशहूर है पहिरें नंबर एसी थी सम्झो केॾो नरम आहे बोली ज़मीन खाली कर मज़ा लाहौर में वॾा न साईं सही जो हूंदा हाँ असीं कुर्बानी 4-4 लख जो हूंदा साईं 3-4 लख जो जानवर न हे असांजो यार शौक़ीन वॾो आहे ॿुधे साईं जो माना हे हींअर खां ई माना माशाल्लाह ॾिसो साईं अञा माशाल्लाह 2-3 ॾींहंनि में माना वठूं वञूं सेटिंग पर हे साईवाल हेॾो वठंदा हूंदा न खल ई चिमके ईंदी आहे इहे थी महिनत आहे वरी पॉलिश करे वरी सजाए ॿियारींदा हूंदा पाण मैदान में सुभाणे न अलाह जी कुदरत ॾिसी त वरी कच्ची ज़मीन ॾींदा आहिनि बाक़ाइदे हे साईं हाणे अची वियासीं मेन अल्लाह अकबर सुभान अल्लाह हे साईं ॾिसो अफ्रीकन लायन आहे सुल्तान नालो अथसि 10 खां 12 साल उमिरि अथसि 7 खां 8 किलो गोश्त खाए थो पियो वाह हे साईं तव्हां साम्हूं हे ॾिसो साईं उहो हिरियल अथसि न वो तो बच्चो पाले हुए हे साईं अछो हा भूरो हा अफ्रीकन वाइट लायन पेयर जोड़ो थी जंगा पयूं थी मां गोश्त जूं हा पावा पावा ये वाह वाह हे सुतो पियो आहे टुन शइ जी उहा इहा शइ हूंदी आहे साईं सुतो पियो हूंदो आहे बसि आवाज़ इन जी आवाज़ जी डिमांड आहे न बसि इहो शेर जो उसूल थी अलाए केतिरा साल लॻंदा आहिनि उन ते माना भाषा अहिड़ो बबर थियण जे लाइ उन खां पोइ छड़ो वेठो हूंदो आहे शिकार वीचारियूं हे शेरड़ियूं कंदियूं थी खाईंदो हे थी उस्ताद वाह हे बि 7 खां 8 किलो डेली साईं खाए हिन जी बि 10 खां 15 साल उमिरि आहे अफ्रीकन वाइट लायन पेयर आहे हे मादी आहे हे उस्ताद सुतो पियो आहे हे साईं हे ॾिसो वाह वाह बंगाली टाइगर साईं उपरियों बि अथसि पर हे मौत मार पहिरियों दफ़ो साईं ज़िंदगी में मां एतिरो वेझो ॾिसां थो पियो टाइगर खे वाह हे साईं वाइट टाइगर ॾाढा साईं नायाब आहिनि पर हिते ई तव्हांजे प्यारी सिंध में इहे मौजूदु आहिनि हे ॾिसो हे नर आहे साईं वाह 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 गर्मी कयो थी साईं वाह वाह साईं लाइफ टाइम एक्सपीरियंस आहे साईं कॾहिं न मां एतिरो वेझो कोन ॾिठा टाइगर हिकु हेॾो बंगाली वेठो आहे साईं हिन टाइगरनि खां पोइ वरी हिते ई साईं हो मेल माना नर आहिनि हे मादियूं वेठियूं आहिनि होॾो परियां वाइट लायन साईं शेर बबर शेर ज़िंदगी में साईं पहिरियों दफ़ो एतिरो वेझे खां मां टाइगर खे मां ॾिसां थो पियो लायन हे सॉरी लायन आहिनि टाइगर होॾे आहे फीमेल्स आहिनि माना मादियूं आहिनि होॾो वाइट लायन जो जोड़ो होॾो घुमंदो थो वठे हे साईं बीठो अथव बबर शेर वाइट अफ्रीकन लायन पूरो साईं सेफ एंड सिक्योर सेटअप लॻो पियो आहे तक़रीबन 10-15 फुट ताईं ॼारी लॻल आहे अहिड़ा उस्ताद साईं फुल प्रोटोकॉल में आहे शेर बाबा शेर थी वञे हिकिड़ो वाह वाह खाइण पीअण लाइ साईं गोश्त ॾियनि था 7 खां 8 किलो फी जानवर खे माना हे ॿई सम्झो अधु माण्हू खाइनि था पिया डेली शौक़ु आहिनि भाउ हे ॾिसो साईं ज़िंदगी में पहिरियों त अफ्रीकन वाइट लायन जो पेयर तव्हांजी पंहिंजी सिंध में अवेलेबल आहे वाह अहिड़े उस्ताद सफ़ा मूड में लॻो पियो आहे ॾिसो साईं बिल्कुलु हे त साईं हे ॾिसो माशाअल्लाह हाणे शफ़क़त साहब तव्हां छा चवंदव ज़िंदगी में पहिरियों दफ़ो
माशाल्लाह तव्हां जो शौक़ु हुयो त मूंखे ॾेखारे यार। ॾाढी दिलि ख़ुशि थी मां ॾिसी करे हा ऐं बहितरीन से ऐं मां बि चिड़ियाघर असां तक़रीबन विया आहियूं पर हेड़ो मतिलबु न ठाहिनि मतिलबु हिन मतिलबु पलियल बहितरीन सुठी माना मालिकी बि अथनि माशाल्लाह अलाह पाक वॾा सुहिणा हिकिड़ा ठाहिया आहिनि ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थी वई त ॾाढी भली शइ साईं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां हे शफ़क़त सूमरे ई असांखे ज़ोर भरियो त यार मूंखे ॾेखारे। साईं बिल्कुलु अॼु ईअं तुंहिंजो शफ़क़त जे करे असां हिते आया आहियूं। साईं बिल्कुलु हुन ॼाणी असां ज़ोर भाई साईं हिननि खे भरियोसीं असांजो ज़िंदगी में ॾिसूं था इहे शयूं सुहिणियूं माशाल्लाह हे ॾिसो हा हे ॾिसो शींहं साईं खे वञे छॾे न भा असां माशाल्लाह पुठा ई पलियल माशाल्लाह। हिकिड़ो लाहौर में मां ॾिठो में हा खां वॾो हुयो ॿुधाई वो मेजर जो निकिरी हो हाँ मेजर जो निकिरी। हे साईं तव्हांखे जेके नांग ॾेखारींदो असांजे शौक़नि मां हिकिड़ो शौक़ु हुयो सुतो पियो आहे साईं पाइथन। साईं माशाल्लाह हिते ई बकरनि जा शौक़ बि आहिनि। वाह वाह नाची हा नाची गोट्स नाचू नाची नाची जेके सिधो थी हलंदियूं आहिनि गोॾा खणी डांस आ रही ये जगह हुए हां डांस आ रही थी हले न वो ॾिस मथे ते वार ॾिस हा मथे ते वार डांस आ रहा ओए इहे ॾिसे थो नाचू इहे थी नाचू नाचू हा नाची अल्लाह पाक यार सुभान अल्लाह बुध हलन सुकियां थियूं वाह वाह हलड़ी हे अॻियों वार कीअं अथसि हा माशाल्लाह सुभान अल्लाह साईं सुभान अल्लाह उते साईं बदका काज़ काज़ मोर वाह वाह सुभान अल्लाह हा पूरो थियो हा शफ़क़त के साईं शौक़ु हुयो ॾाढो त मां मिलां शींहनि सां। माशाल्लाह साईं ख़िदमत ॾिसो वाह वाह माशाल्लाह हिकु हिकु माल बीठो अथसि हा माशाल्लाह हा हुनखे ॾिसनि था ऐं गज गोर थो थिए ऐं मालिक पहुची वियो आहे दोस्त आहे असांजो ऐं ॾिसो उस्ताद हिकु ॿियो वेठो आहे हिरियल आहिनि भाई हिननि जा हे साईं खोसो साहब आहे जेको हिननि जो ख्यालु करे थो ध्यानु करे थो खोसो साहब भाऊ नथो थिए भाई वाह वाह नालो छा हीरा तुंहिंजो भूरो साईं भूरे खे ॾिसो माशाल्लाह असांजी सिंधड़ी में साईं शींहनि सां वाह वाह भूरा जियो करेसि इधर आ वाह उर्दू सेखारी अथई या वेंदो आहे इन ते भूरे जो फुल ट्रेन हथ हाँ भूरे जा साईं नंढो अॼु बच्चो मञो त खोसा ज़ोर आहिनि उस्ताद माशाल्लाह इन स्टूल ते वेंदो नहीं सेफ्टी के लिए होना अच्छा मथे तो अच्छे सेफ्टी होंदी है सही सही अच्छा हुन बाती वाला पेट आशा हिन जो सुल्तान नालो आहे ऐं भूरा खोसो साहब ट्रेनर आहे हिन जो उस्ताद उस्ताद वाह वाह उस्ताद खोसा साहब शींहनि जो असां बकरनि जा मेहन जा ॾिठासीं भूरा खोसो साईं शींहनि जो ट्रेनर माशाल्लाह हेॾा जातियूं थो पाए भला
ॾिसें थो कीअं जा ॿिए त चवंदा आहे काथे ॿियो हा हे बि हाणे कोशिशि कनि हा न ॾिसो साईं ओॾे ॿिए पासे ॾांहुं ॿियो शींहुं आहे त विढ़ण जी करे थो जातियूं थो पाए त काॾे न वेंदे उस्ताद मूड जो आहे ॿिए वाह घर सां वेठो आहे मूड जो आहे वाह जॾहिं लहे साहब शींहुं आहे वाह शींहुं साईं परियों शींहुं आहे अल्लाह अच्छा अमेरिकन जेके अचनि थियूं कुर्बानी आहिनि वाह वाह कद बद में वधंदा हूंदा न है न माशाअल्लाह बचा करदा हिन जा हे साईं जेको हे जहिड़ो करनि पिया हिकु हेॾां वेठो आहे नरो हे ओरिजिनल अफ्रीकन लायन ब्राउन वारो हेॾां वाइट वारो जोड़ो ओए हेठि वेठो आहे इन सां रड़नि ते जहिड़ा हलनि पिया हेॾां हिकु हे पेयर आहे उस्ताद भूरो खोसो साईं असांखे वरी हाणे ॿी जॻह ते वठी आयो आहे वाह वाह उस्ताद वाह वाह शफ़क़त साहब साईं असांजा दोस्त ॿियो बि अची विया हुआ न छा था खाइनि पते हो हे ॾिसो साईं मसाज था कनि तो मसाज करायां था मथनि ते वेठी आहे हे ॾिसो हे साईं ॾिसो फेजेंट अमरीकी फेजेंट गोल्डन येलो फेजेंट साईं ॾाढो प्यारो पखी आहे ज़ोर साईं अरे चीपट कढाइणो अथव साईं कन में चाल थो त हा ज़ोर आहिनि बा वाह 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 साईं हे साईं कन्योरनि जा मज़ा पैरट मसाज कराइण था पिया शफ़क़त अलॻि हे असांजो भाउ हाय हाय इहो ॾींहुं बि अॼु ॾिसणो थो साईं हिते ई ॿिया बि हे आयाम समानी कारी कुकड़ साईं पेर बि कारा ज़बान कारी हाय हाय अलाए छा लधो अथव हिननि हाय हे ॾिसो इहे रंग अथव कुदरत जा शेर बाबा शेर थी वञे हिकिड़ो तो साईं हाणे उथिया अथव इहो उथिया अथव शींहं त काॾे न वेंदे हिकिड़ी शइ आहे ॻोल्हे ॾेखारियो तस्वीर में किथे आहे वीडियो में ॿुधायो ओ हे वेठी अथव साईं हे टोटो आहे साईं हे वॾो हिन जो साईं इहो खोल थी वेंदो आहे ऐं प्लस में इहे तक़रीबन साईं 2-2 लख रुपए जी हिकिड़ी अथव टोटो आहे हे ॾिसो साईं हेॾी जाइ छॾियल आहे हिन जे लाइ बसि साईं ख़ैर सां इहो हुयो अॼु जो विलाक उन सां गॾोगॾु साईं हे
कराची टूल प्लाज़ा जे बराबर में वादी हुसैन आ कब्रिस्तान जेको हुन जे बराबर में इहो आहे। कोई बि दोस्त अगरि अचणु चाहे त अची थो सघे। जुमो छंछरु आचर 300 रुपया टिकट आहे। हिन जी विज़िट तव्हां करे था सघो। असांजो प्यारो दोस्त आहे साईं, हुनजो इहो फार्म। तव्हां पाण अचो, बचनि खे वठी अचो साईं, ॾाढो मज़ो आयो। हलो, पंहिंजो परिवार जो ख़्यालु रखिजो। तव्हांजे पंहिंजे कराची शहर में साईं अहिड़ियूं शयूं मौजूदु अथव जे अगरि तव्हांजो मूड हुजे त। इजाज़त था वठूं। अल्लाह हाफ़िज़। पर वेंदे वेंदे वीडियो खे शेयर